الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي التأملات القرآنية जेको असांजो दर्स आहे क़ुरान खे पढ़ंदा आहियूं, आयत जो हिकिड़ी मां सबक़ वठंदा आहियूं ऐं उन आयत खे असीं तदब्बुर ऐं तअम्मुल कंदा आहियूं। छो जो अल्लाह साईं असांखे हुकुम करे थो सूरत मुहम्मद में 24 आयत में चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो क़ुरान में त हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हिन मां फ़ाइदो वठनि, छो नथा हिन मां हिकमतूं कढनि। अल्लाह ताला असांखे तव्हांखे इहो इल्मु ॾिए त असीं क़ुरान पढ़ूं खणी हर रोज़ु हिकिड़ी आयत बि उन मां फ़ाइदो वठूं। अॼु ही जेको हिसो असांजो आहे 97 हिसो आहे ऐं आयत जेकी असां वटि आहे 92 अन-नमल। अल्लाह ताला क़ुरान में चए थो वअन अतलुअल क़ुरआन फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सिही वमन ضل फक़ुल इन्नमा अना मिनल मुंदिरीन। अजीब आयत आहे क़ुरान में। अल्लाह ताला चए थो त असां नबी खे चए थो मां तूं क़ुरान हुननि ते पढ़। वअन अतलुअल क़ुरआन फमन इहतदा, जेको सम्झे, जंहिंखे अल्लाह ताला हिदायत ॾींदो त हीउ क़ुरान उन दिलि में अंदरि घुसी वेंदो ऐं हुन में असरु थींदो। फइन्नमा यहतदी लिनफ्सिही, जेको सम्झे थो ऐं क़ुरान खे मञे थो त उहो पंहिंजे लाइ हिदायत थो घुरे, पंहिंजे लाइ सणाई थो घुरे, पंहिंजे लाइ फ़ाइदो ॾिसंदो। यहतदी लिनफ्सिही, पंहिंजे लाइ। वमन ضل, ऐं जेको नथो सम्झे ऐं पासो करे हलियो थो वञे ऐं कननि में बसि जेको आवाज़ु हुनखे पहुतो बसि दिलि ताईं न पहुतो ऐं हुन न सोचियो हिन क़ुरान में, न हुन मां फ़ाइदो वठणु चाहे थो, न दिलि हुनजी खुली पई हिन अलाह जे कलाम जे लाइ। वमन ضل फक़ुल इन्नमा अना मिनल मुंदिरीन, त हुननि जेको पासो करे दिलि सां नथा ॿुधनि, कननि सां सिर्फ़ु था ॿुधनि, त असांजे नबी करीम खे अल्लाह साईं चए थो त वमन ضل फक़ुल, हुननि खे चओ इन्नमा अना मिनल मुंदिरीन, मां त सिर्फ़ु तव्हांखे पैगाम पहुचाइण वारो आहियां। सिर्फ़ु ही आयत वरी बि मां पढ़ी ॿुधायांव। अल्लाह ताला त नबी करीम खे चए थो त तूं पंहिंजे उम्मत खे चओ अन अतलुअल क़ुरआन, मां तव्हां ते क़ुरान पढ़ी ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सिही, जेको सम्झे क़ुरान खे ऐं हिन ते अमल करे ऐं जेको हिन क़ुरान खे पंहिंजी ज़िंदगी जे लाइ हिकिड़ो रस्तो ठाहे ऐं हिन क़ुरान जो फ़ाइदो वठे ऐं सम्झे आयतुनि खे। फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सिही, जेको हिदायत वठे थो हिन क़ुरान मां पंहिंजे लाइ थो वठे। वमन ضل फक़ुल इन्नमा अना मिनल मुंदिरीन, ऐं जेको ग़लति रस्तो थो वठे, दलाल जो रस्तो थो वठे, गवायत जो रस्तो थो वठे, जेको बुराइनि जो रस्तो थो वठे ऐं हिन क़ुरान खे नथो मञे, नथो हिन खे अॻियां करे ऐं हिन ते हले, त उहो पंहिंजे लाइ थो वञे, पंहिंजे लाइ थो करे, पंहिंजे लाइ थो करे। ऐं उनखे चओ इन्नमा अना मिनल मुंदिरीन, मां त सिर्फ़ु तव्हांखे पैगाम पहुचाइण वारो आहियां, मां त तव्हांखे सिर्फ़ु अलाह जे तरफ़ां हिकिड़ो ई अलाह जो कलाम जेको क़ुरान आहे तव्हांखे उहो पहुचाइण वारो आहियां। ॾिसो न, हीअ आयत केॾी अज़ीम आहे। अल्लाह ताला नबी करीम खे हुकुम करे थो त पंहिंजी उम्मत ते पढ़, क़ुरान खे ॿुधा, ऐं जेको उन जंहिंखे हिदायत हूंदी ऐं क़ुरान कन सां न सिर्फ़ु दिलि सां बि ॿुधंदो, छो ही दिलि में जे असरु कंदो क़ुरान त उहो उन खे फ़ाइदो थींदो। बाक़ी हूअं जेके कननि ताईं ॿुधण वारा तमामु घणा आहिनि ऐं क़ुरान हलंदो पियो या पढ़िबो पियो, पोइ हुननि खे असरु ई कोन थींदो, हुन क़ुरान जो असरु ई कोन थींदो। छो जो हू पंहिंजे दुनिया में, पंहिंजे नशे में, पंहिंजे पैसनि जे नशे में, ताक़त जे नशे में, इज़त जे नशे में, पंहिंजे शोहरत जे नशे में, तमामु दुनिया में नशा घणा आहिनि। कंहिं न कंहिं नशे में ही फाथा पिया आहिनि ऐं इन नशे में ही जेके विकिणिजी विया आहिनि, उहो उन्हनि खे क़ुरान हुननि खे असरु ई कोन कंदो, सिर्फ़ु कननि ते पहुचंदो, हुननि खे कुझु बि दिलि ते लॻंदो ई कोन। तंहिंजे करे तव्हां अॼुकल्ह असीं तव्हां जेके ॾिसो बि था, काफ़ी माण्हू क़ुरान जो आयतूं जेके ॿुधनि था त हुननि खे असरु कोन थो थिए। अजीब बि यानी के ॾिसंदे थोरो ॿुधंदा त उहो बीही रहंदा, अजीब हुननि जा वार जेके जान ते थियनि उहे बीही वेंदा, ऐं ॾिसंदे हुननि जे अखियुनि मां ॻोढ़ा लही ईंदा, ॾिसंदे त हू हुननि जी जान धड़कंदी हिन कलाम अलाह जे कलाम अहिड़ो आहे जो अल्लाह ताला क़ुरान में चए थो लो अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु ख़ाशिअन। अल्लाह साईं चए थो त हीउ क़ुरान कंहिं जबल ते लाहियां, त दिलियूं त मास जूं ठहियल आहिनि, जबल ॾिसो पथर केॾा पका आहिनि। लो अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल, कंहिं जबल ते लाहियां हा, त लरअयतहु ख़ाशिअन, त ॾिसंदे त जबल हिलजी वेंदो, ड्रिजी वेंदो। रअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन, बल फाटी पवंदो, चीरी पवंदो जबल।
ॾिसो केॾो पको जबल आहे, पर हिन अलाह जे कलाम खां डिॼंदो, अलाह जे कलाम जो वज़न आहे, अलाह जे कलाम जो क़द्रु आहे। लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह, अलाह जे ख़ौफ़ खां डिॼंदो। ऐं अॼोकल्ह ॾिसो इंसाननि जूं दिलियूं हिन जबलनि खां बि पकियूं थी वियूं आहिनि। हिन जे क़ुर पियो ॿुधंदो ऐं हीअ ॾिसंदे त हू खिलंदो टहकंदो कचरियूं कंदो वेंदो, को फ़र्क़ु कोन थींदो। ॾिसंदा आहियूं की गाॾियुनि में क़ुर हले बि थो, गाॾी हले बि थी, हू चर्चा भोग खिलनि बि था ऐं हुननि में को फ़र्क़ु कोन थो पए, ॼण की को कलाम बि थो हले। पर हीउ अलाह जो कलाम जेको आहे नथा हुनखे तमाउन कनि, नथा हुन ते तदब्बुर कनि, नथा हू पंहिंजे दिलि सां लॻाइनि। अजीब शइ आहे त हीउ क़ुर ॾिसो, हिन दिलि इंसान जी केॾी नाज़ुक आहे, उन में असरु कोन थो करे। ऐं हीअ अलाह ताला चए थो जबलनि में असरु करे छॾींदो। ॿी आयत में अलाह साईं चए थो वलो अन क़ुरआन सुय्यरत बिहिल अल जिबाल, जे हिन क़ुर सां जे जबलनि खे हुकुम कयो त हली वञनि, ऐं क़ुत्तिअत बिहिल अर्द, जा ज़मीन खे तव्हां हुकुम कयो त चीरजी वञे, ऐं क़ुत्तिअत बिहिल अर्द ऐं कुल्लिम बिहिल मौता, जा मुअलनि माण्हुनि सां तव्हां हिन क़ुर जे ताक़त सां ॻाल्हायो त अलाह साईं हिते अॻियां हुकुम कहिड़ो छॾियो, बल लिल्लाहिल अम्रु जमीआ। अलाह जे कलाम सां इंसान जेको उन ते अमल करे, क़ुर त हीअ सभु शइ करे सघे थो, पर असां उन ते अमल कयूं कोन था। ॾिसो था अॼोकल्ह माण्हू क़ुर खे उन्हनि खे शाबस आहे जेके पढ़नि था हर रोज़ सिपारो या 2 सिपारा, त बि उन्हनि जे मुंहं में ॾिस केॾी रोशनी। अलाह सां हुननि खे ग़लति रस्ते खां टारे छॾींदो, सही रस्ते में हुननि खे हलाईंदो, हुननि खे रोज़ी ॾींदो, हुननि खे सिहत ॾींदो। हा परेशान ईंदनि का परेशानी त बि सही वेंदा हुननि जी दिलियुनि खे, छो जो हुननि जी दिलि में ईमान अलाह सां भरे छॾींदो। इहे जेके काफ़ी असांजे मुल्क में सम्झनि बि कोन था क़ुर, पर क़ुर खे दिलि सां था पढ़नि त बि इहा फ़ाइदो आहे। पर छा थो सम्झो जेके क़ुर सां दिलि हूंदनि ऐं क़ुर सम्झनि ऐं क़ुर ते अमल कनि ऐं क़ुर पढ़नि, त अलाह सां ॾिस चए थो त हे जबलनि खे हुकुम कनि त हिलाए छॾनि था जबलनि खे, जे ज़मीन खे हुकुम कनि ज़मीन फाटी पए। एॾो हिन क़ुर खे अलाह ताला ताक़त हिन में विझी छॾी आहे। हीअ आसमान, हीअ ज़मीनूं जेके आहिनि, हीअ सभु क़ुर इन लहराए थो। एॾो अलाह ताला क़ुर में ताक़त छॾी आहे। पर असांजी इंसान जी जेकी कमज़ोर दिलि आहे, जेकी हिकिड़ी मुठ जेॾी आहे, पर ॾिसो केॾी पकी आहे, क़ुर ते नथी अमल करे, न हुननि में को असरु थो पए हुनखे। जीअं न त वॾा वॾा सहाबी अरब हूंदा हुआ, सम्झंदा हुआसीं क़ुर खे। उमर इब्न ख़त्ताब हिकिड़ो दफ़ो लंघे पियो त भरिसां हिकिड़ी आयत ॿुधई हिकिड़े घर मां पढ़िजे पई, त उते हू बेहोश थी किरी पियो। त सहाबी लिखे थो कान युआद मिनल आया इज़ा समिअहा, का आयत अज़ाब वारी ॿुधंदो हो त हिलजी वेंदो। उमर इब्न ख़त्ताब जेको जब्बार हूंदो, ताक़तवर हूंदो, त डिॼी वेंदो हो, बीमार थी पवंदो हो। 2-3 ॾींहं माण्हू घर पुछण ईंदा हुअसि। इहो बि इंसान हो ऐं असीं बि इंसान हो, पर असांजे दिलनि में एॾो असरु थिए थो। इहो सभु को पंहिंजे पाण खां पुछे त छो उहे माण्हू हा या असीं माण्हू न आहियूं, या छा ॻाल्हि आहे। इहो आहे त हू दिलि क़ुर खे सम्झंदा हुआ, क़ुर जे आयत ते अमल कंदा हुआ, ऐं हू सम्झंदा त हीउ क़ुर जेको आहे वॾी ताक़त शइ आहे। ऐं हीअ जेको क़ुर में अलाह असांखे हुकुम करे थो, त ॾिसो न, हीअ क़ुर सवली ॻाल्हि कान्हे। अलाह ताला इंसान खे पैदा जंहिं कयो त अलाह ताला क़ुर में चए थो फ़इज़ा नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, इंसान खे मलाइकनि खे अलाह सां हुकुम कयो त मां इंसान खे जंहिं महिल ठाहे तयारु कयां त मां पंहिंजे रूह मां हिन में साह ॾाढे आदम में विधो, पंहिंजे रूह मां साह हिन में विधो। त इहो पोइ इंसानु चुरियो फिरियो, त इहो केरु हो, ॾाढो आदम। वरी अलाह ताला जंहिं महिल क़ुर असांजे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो, त छा चई क़ुर में उन बारे में, वकज़ालिक औहैना इलैका रूहन मिन अमरिना मा कुन्त तदरी मल किताबु वलल ईमान। ओ मुहम्मद, साॻियो रूह मुंहिंजो जेको आहे, अलाह थो चए मुंहिंजो रूह जेको आहे उहो तो ते नाज़िल कयो अथमि। ऐं तोखे मुहम्मद कहिड़ी ख़बर त अॻ में हीउ किताबु छा हो या क़ुर छा हो। हीउ क़ुर अजीब शइ आहे, जंहिंजे बारे में अलाह आसमिन लैलतुल क़द्र जंहिं में नाज़िल कयो आहे, उन राति जी शान ॿुधाए छॾियो अथसि त इंसानु जेको उन राति में इबादत कंदो हो, या कहिड़ो ज़िक्र कंदो हो, या सदको कंदो हो, त उन जी 83 साल जो उनखे सवाबु मिलंदो। जे बरक़तूं पढ़ंदे ॼण की तो 83 साल तो निमाज़ पढ़ी, जे सदको ॾिनी त 83 साल तो रोज़ो रखियो, या उन राति का इबादत कई त 83 साल जो तोखे सवाबु मिलंदो। छा थो सम्झी उन राति जंहिं राति क़ुर नाज़िल थियो, क़ुर सॼो नाज़िल थियो अलाह जे तरफ़ां अर्श तां
पोइ आख़िरी 7 आसमान जेको असांजो पहिरियों आसमान आहे उन में लाॻीतो लथो पोइ असां ते दुनिया ते असांजे नबी करीम जे आयतूं करे नाज़िल थियूं जेके जीअं वाक़िया थींदा विया त इन जे करे अलाह साईं चए थो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, मां त लाॻीतो हिकिड़ी लैलतुल क़द्र में नाज़िल कयो आहे। पोइ वरी आयतूं थी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहे नाज़िल थियूं छा इबरत जे लाइ, फ़ाइदे जे लाइ त हीअं कयो हीअं न कयो, हीअ शइ हलाल आहे हीअ शइ हराम आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन ते अमल कयूं। असांखे हिते किसो हिकिड़ो यादि थो अचे हज़रत उमर जे टाइम में, जॾहिं हज़रत उमर ख़लीफ़ो हो त हिकिड़ो सहाबी हो, हिकिड़ो सदाईं ईंदो हो साईं उमर ॾे त खाधो ॾे, कतल ॾे, कॾहिं लटा ॾे, सदाईं अचे घुरंदो हुउसि त साईं उमर चयुसि त तूं क़ुर पढ़ियो आहे? त हुन चयो त न, मां अणपढ़ियल आहियां, मूंखे पढ़णु कोन थो अचे। त हुन चयुसि वञी मस्जिद नबी में वञी वेह, क़ुर पढ़, तोखे पढ़णु कोन थो अचे, यादि कर क़ुर, त पोइ ईंदो कर असां ॾे, भले ईंदो कर। त हुनखे झली कोन पर चयईंसि क़ुर तअल्लम क़ुर, इहो क़ुस्से में अचे थो त हुन वियो हुन मस्जिद में, हुन हिकिड़े खे उस्ताद खे चयईं, कोई सहाबी मस्जिद में पढ़ाईंदो हो, हुनखे चई हिनखे क़ुर आस्ते आस्ते सेखार। त हू क़ुर सिखण में मसरूफ़ थी वियो, एॾो जेको उतां सहाबी कोन हो, ताबिई हो, पर जेको पढ़ाईंदो हो सहाबी हो। त हीअ वेही रहियो, हुन वटि क़ुर हिकिड़ी नंढड़ी सूरत यादि कयईं, ॿी टी, त हीअ उमिरि ॾिठो त हाणे असां ॾे अचे कोन थो, हीअ हमरा जेको मूंखां वठंदो हो सदक़ात, कॾहिं खाधो घुरंदो हो, कॾहिं लटा घुरंदो हो, कॾहिं हंधु घुरंदो हो, त ॾिठो त हीअ अचे कोन थो। त हुनजी जांच कयईं त ॾिसईं त मस्जिद में वेठो आहे, पढ़े बि थो क़ुर, जेको यादि कयो अथसि उहो पियो वराए पढ़े। त उनखे चयईं त छो कोन थो हाणे अचे असां ॾे? फ़आतबहु उमर लम्मा लक़ियहु आतबहु लिइन्क़िताइ अन्हु, इन क़िस्से में अचे थो त हुनखे चयईं त मां तोखे झलियो त कोन त असां ॾे न ईंदो कर, पर अची छो कोन थो? त हुन छा चयो? हुन चयो फ़क़ाल अर्रजुल वजदतु फ़ी किताबिल्लाहि मा अग़नानी अन बाबि उमर। ॾिस न हुन केॾो लफ़्ज़ चयो, इहो ॾिसो न, इहो हज़रत उमर खे हिलाए छॾियईं, चयईं त मां जेको तो चयो हो न वञी सिख, त उहो किताब जेको अलाह जो मूं जेॾी महिल पढ़ियो हो त मूंखे हींअर हज़रत उमर जे दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई कान पई। ला इलाहा इल्लल्लाह। ॾिसो हुन क़ुर पढ़ियो, पर हुन अलाह ताला हुनखे एॾो यानी दिलि में ॾेई विझी छॾियो, जा हर शइ ॾेई छॾियईंसि अलाह जे कलाम खां। छो जो अलाह नबी करीम फरमाए थो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह, तव्हां मां बहितर उहो जेको क़ुर सिखियो ऐं सेखारियईं। सो हीअ साहबी, हीअ ताबई जेॾी महिल क़ुर सिखियो त हुन हज़रत उमर ॾे वञणु जेको पाण वठंदो हो हुन खां फ़ी सबिलिल्लाह जेको ॾींदो हुउसि, उहो वठणु छॾे ॾिनई। छो? अलाह ताला हिन जे दिलि में एॾी हींअर ग़ना विझी छॾी, हिन जे दिलि में सभु शइ ॾेई छॾी जो हुन जो हज़रत उमर खां घुरण जी हुनखे ज़रूरत न बि पए। इहा अलाह ताला असांजे दिलि में विझी छॾे। अलाह ताला असांखे तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.